हिक ॿी अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुल्तानपुर वेझो पुलिस एहलकार पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। पुलिस एहलकार एहसान पुट मोहम्मद कासिम चन्ना कर्ज़ी हुजण सबबि हयातीअ जो अंत आंदो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे सुल्तानपुर वेझो, जिते पुलिस एहलकार पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। पुलिस एहलकार एहसान पुट मोहम्मद कासिम चन्ना कर्ज़ी हुजण सबबि हयातीअ जो अंत आंदो। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सुल्तानपुर वेझो पुलिस एहलकार पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। पुलिस एहलकार एहसान पुट मोहम्मद कासिम चन्ना कर्ज़ हुजण जो सबबि हयातीअ जो अंत आंदो। सुल्तानपुर वेझो पुलिस एहलकार पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पुलिस एहलकार एहसान पुट मोहम्मद कासिम चन्ना कर्ज़ी हुजण सबबि हयातीअ जो अंत आंदो।